जहर जिंदगी ज़हर ज़िंदगी ड्रामा सीरियल के बारे में दोस्तों उन्हें जा 400 एपिसोड तकरीबन हली चुका है। उन्हें खां अलावा नेक्स्ट एपिसोड में छा थींदो मुकम्मल तव्हांखे इन वीडियो में ॿुधायूं पिया त छा ज़हर ज़िंदगी ड्रामा सीरियल ख़त्म थी चुको है या जाम मज़ीद उन्हें जा किस्त बि ईंदा मुकम्मल हिन रब्बन ऐं मीरा रईस कमाल खान खे माफ़ करे छॾींदा। उन जूं जेके ज़ुल्म उन कया जेको आहे सो हिननि जे मथां छा उहे माफ़ करे छॾींदा, उहे ॻाल्हियूं सभु दरगुज़र करे छॾींदा। दोस्तों कमाल खान आमिर खे कुटको ॾियण में कामयाब थींदो, आमिर खे सटको ॾियारींदो। रईस कमाल खान पठाणीअ खे घर वठी अचण में कामयाब थींदो, छाजे करे पठाणी त हामी भरींदी अचण जे लाइ, लेकिन रब्बन उन जे रस्ते में रुकावट बणिबो ऐं रब्बन कॾहिं बि न चाहींदो त पठाणी रईस सां गॾिजी वञे। त दोस्त रईस कमाल खान रईस गफ़ार खान जे साले खे कुटको ॾियारींदो ऐं हथ हिकु कंदो। दोस्त रब्बन ऐं मीरा खां माफ़ी घुरंदो, उन खां माफ़ी घुरंदो, लेकिन रब्बन ऐं मीरा कॾहिं बि रईस कमाल खान खे माफ़ न कंदा ऐं कॾहिं तरफ़ पठाणी रईस कमाल खान सां वञण जे लाइ राज़ी थींदी, पठाणीअ खे कॾहिं बि न छॾींदो रब्बन रईस नवाब खान सां गॾु वञण जे लाइ। त दोस्तों हिकु तरफ़ आमिर अहमद जी धीअ सां शादी करण जे लाइ सोचींदो ऐं उन खां पोइ आमिर जेको आहे सो मरियम सां शादी करण जे लाइ हामी भरींदो। कमाल खान गॾिजी जेको आहे सो रब्बन खे लिकी पोयां वार करे जेको आहे सो मुकम्मल ख़त्म कंदा। दोस्तों रब्बन खे हिन ड्रामे में एंड थी वेंदो। दोस्तों इहो अॼोको एपिसोड किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तों असांजा व्लॉग तव्हांखे कीअं था लॻनि कमेंट सेक्शन में लाज़मी पंहिंजो रायो ॾींदा। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट एपिसोड में।